मातली में कोली बिरादरी ऐं क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि पारां टंडो ग़ुलाम हैदर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़नि पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतिजाज कंदड़नि कैलाश मकवाणा, ग़ुलाम मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हो त नज़रपुर पुलिस पोस्ट जे इंचार्ज हादी बख्श पाराणी ग़रीब पोरियत जुम्मो कोली खे गिरफ़्तार करे मथस कूड़ो केस दाख़िल कयो आहे। संदसि इल्ज़ाम हो त पुलिस पारां जुमे कोली खे गिरफ़्तार करे पैसनि जी घुर कई वई, पर रक़म न ॾियण सबबि पुलिस ग़रीब पोरियत सां नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म कयो। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि वधीक चयो त टंडो ग़ुलाम हैदर तालके जे नज़रपुर हद अंदरि केतिरनि ई ॻोठनि में पुलिस जी सरपरस्ती हेठि कचे शराब जूं भट्टियूं खुलियल नमूने हली रहियूं आहिनि, जितां पुलिस मुबैना तौर ते हर महीने लखें रुपया रिश्वत वसूल करे थी। हिन खां अलावा टंडो ग़ुलाम हैदर तालके में पुलिस जे आशीर्वाद सां सरेआम मेनपुड़ी, सफ़ीना गुटको, कचो शराब ऐं चर्च जा अॾा खुलियल आहिनि। एहतिजाज कंदड़नि एसएसपी टंडो मोहम्मद ख़ान समेत आला इख़्तियार खां मुतालबो कयो त मामले जो फौरी नोटिस वठी बिना जवाज़ गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल करण ऐं रिश्वत वठंदड़ नज़रपुर पुलिस पोस्ट जे इंतज़ामिया ऐं इंचार्ज खे मुअत्तल कयो वञे ऐं खेनि गिरफ़्तार करे ग़रीब पोरियत जुम्मो कोली सां इंसाफ़ कयो वञे।